मुरसलीन व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआई। रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैय व लिलमुमिनीना यौमा यक़ूमुल हिसाब। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम रऊफ़ुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमईन। या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहिका लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा काना हक़्क़ुहु बाद अज़ खुदा बुज़ुर्ग तो किस्से मुख्तसर। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मोहतरम सामईन हज़रात, जीअं तव्हांखे मालूम आहे कि ही साले सवाब जे हवाले सां जलसो आहे। मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे उन में आमाल जे हवाले सां, नमाज जे हवाले सां भी ज़िक्र आहे, त ईसाले सवाब जे हवाले सां भी ज़िक्र आहे। बिल्कुल ईसाले सवाब अल्हम्दुलिल्लाह असां कंदा रहंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभु सुनी आहियो, ईसाले सवाब मां सम्झो भी था, ऐं कयो भी था, कंदा आहियो। मुख़्तसिर तव्हांखे नमाज जे हवाले सां ऐं मुख़्तसिर ईसाले सवाब जे हवाले सां साईं ईंदो अचण सां मां बसि कंदुसि, छो जो ख़ुसूसी किताब साईं जो आहे। हक़ीक़त में मुंहिंजी दिलि खोले ॾिसो त मुंहिंजी तबियत आहे कि मुंहिंजूं तक़रीरूं तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो। तक़रीबन 20-21 साल थी विया आहिनि। मुंहिंजी पंहिंजी तबियत आहे कि माण्हू वञे, कुल शैइन जदीदुन लज़ीज़ुन, हर शइ नई में मज़ो हूंदो आहे। आलिम दीन को अचे त असां हुनखे ॿुधूं ताकि मज़ो ऐं लुत्फ़ अचे। अलासिल ॿुधण जे शौक़ में आयो होसि, पर साईंजन जी महिरबानी आहे कि चंद मिंट ॾिना अथनि। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे कि अल्लाह तबारक व ताला मुंहिंजो अचणु, बयान करणु, तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। ऐं अल्लाह ताला जंहिंजे ईसाले सवाब लाइ सिस्टम रखियो आहे उनखे अल्लाह ताला जन्नत में बुलंद ऐं आला दरजात अता फरमाए। आमीन। दोस्तों, मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे, अल्लाह तबारक व ताला जे प्यारे खलील हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ कई हुई ऐं उहा तव्हांखे ॿुधाईंदुसि, उनजी मानी ऐं मफ़हूम ॿुधाईंदुसि। सभु गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर जोर सां गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह
अल्लाह जी ज़ात बाबरकात जे प्यारे पैगंबर हजरत खलील इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी बारगाह में दुआ कई रब्बी जअलनी मुकीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिरली व लिवालिदैया व लिल मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह जे प्यारे पैगंबर दुआ कई मौला मुखे नमाजी बनाए। तू असां भी नमाज पढ़ंदा आहियूं पर जेके ना आहिनि पढ़ंदा आहिनि पोइ साईं अली अकबर शेख साहब वटि या कंहिं आलिम वटि कंहिं सैयद कंहिं शेख वटि वेंदो, साईं दुआ कर त नमाज पढ़ां। तव्हां सभु वेठा आहियो, कंहिंजा दुकान हूंदा, कंहिंजा कारोबार हूंदा, छा कारोबार या दुकान खोलाइण लाइ बि दुआ कराईंदा आहियो मौलवियुनि खां? रुगो नमाज लाइ, कारोबार पंहिंजी मर्ज़ीअ सां। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे प्यारे पैगंबर दुआ कई मौला मुखे नमाजी बनाए, मुखे नमाज जे कायम करण वारो फरमाए। मौला मुखे भी मुझे औलाद खे भी नमाजी बनाए, मुखे भी नमाज कायम करण वारो बनाए ऐं मुझी औलाद खे भी नमाजी बनाए। तू असां पंहिंजे औलाद खे कारोबार सेखारींदा आहियूं, तू असां पंहिंजे औलाद खे दुनिया जी तालीम ॾियारण जे लाइ वरी कोशिश कंदा आहियूं, तरबियत कंदा आहियूं, पर दुनियावी हवाले सां दीनी हवाले सां हज़ारनि मां को हिकिड़ो हूंदो आहे जेको पंहिंजे बच्चे जी तरबियत कंदो आहे। दोस्तो बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे, दुनियादारी जे हवाले सां, दुनियावी तालीम जे हवाले सां, दुनियादारी कारोबार जे हवाले सां भी पंहिंजे बच्चन जी तरबियत ज़रूर कयो, पर मेन ॻाल्हि इहा है कि पंहिंजे बच्चन जी तरबियत दीनी हवाले सां कयो। बच्चो तव्हांजो कारोबारी हवाले सां केतिरी भी तरक्की छो न करे वञे, केतिरो भी माल मिल्कियत दौलत बंगला बैंक बैलेंस छो न ठाहे वञे, पर जेसि ताईं उनखे दीनदारी न हूंदी, दीन जी मालूमात न हूंदी, दोस्तो तेसि ताईं तव्हांजी हू सही तरीक़े सां ख़िदमत भी न करे सघंदो। अल्लाह असां तव्हांखे ज़िंदगी हयाती बख़्शे, अगर दुनिया छॾे वेंदासीं त उहो बच्चो असांखे दीनी मालूमात न हुजण जे करे असांखे ईसाले सवाब न करे सघंदो, असांखे सवाब न बख़्शे सघंदो। नतीजे में असांजो बच्चो भले PhD जी डिग्री करे अचे, भले असांजो बच्चो अरबे खरबे रुपया कमाए अचे, पर तो असांजी निजात जो ज़रियो कोन बणजंदो। अॼु तव्हां ईसाले सवाब जे लाइ हज़रत अल्लामा मौलाना साईं खलील अहमद अशरफी नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह खे घुरायो आहे, छो जो उन वटि दीनी तालीम आहे, उनखे अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान ऐं हदीस जे नेमतुनि सां नवाज़ियो आहे, परे खां तव्हां उनखे घुरायो आहे। हिते तव्हांजे इलाइक़े में कई प्रोफेसर हूंदा, लेक्चरार हूंदा, मास्टर हूंदा, दुनियावी तालीम वारा हूंदा, पर तव्हां उन्हनि खे ईअं दावत ॾिनी हूंदी, पर मेन दुआ जे लाइ तव्हां आलिम घुराया आहिनि, छो जो तव्हांखे ख़बर आहे अंग्रेज़ी पढ़ण वारो ABC खां वठी करे MA BA PhD वारा किताब सॼा अची क़बर ते पढ़ंदो, पर पोइ बि क़बर वारे खे फ़ाइदो न थींदो। पर जेकॾहिं को आलिम अची सिर्फ़ अल्हम्दुलिल्लाह सूरह फातिहा पढ़ंदो या कुल शरीफ़ पढ़ंदो, 2 मिंटनि जो कमु हूंदो, 2 मिंटनि में आलिम उन गुनाहगार खे जन्नत में पुॼाए छॾींदो। अल्लाहु अकबर। दोस्तों पंहिंजे बच्चन खे दुनियादारी सेखारियो, कारोबार सेखारियो, पर उन सां गॾोगॾु दीनदारी बच्चन खे सेखारियो। बच्चा जॾहिं दीनदार हूंदा न पोइ तव्हांजा बच्चा तव्हांजी ख़िदमत भी कंदा, तव्हांखे जन्नत में पहुचाइण जे लाइ ईसाले सवाब भी कंदा। मूं हिकिड़ो लतीफ़ो पढ़ियो, तव्हांजी नज़र करियां थो, तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े माण्हूअ खे आलिमनि खां, मौलवियुनि खां, नेक माण्हुनि खां वॾी नफ़रत हूंदी हुई। पोइ पंहिंजे दोस्तनि सां वेहंदो हो न,
पोइ मौलविन खे को वठी ईंदो ख़तमे लाइ दुरूद लाइ दम लाइ फीणे लाइ त हू कावड़जंदो हिन खे छा लाइ था वठी अचो इन्हनि मुलनि खे छॾियो मुलनि खे गुम करियो मौलविन जो सख़्तु मुखालिफ़ हो पंहिंजे पुटनि खे पढ़ायईं हिकिड़े खे वकील बनायईं हिकिड़े खे इंजीनियर बनायईं हिकिड़े खे डॉक्टर बनायईं हिकिड़े खे प्रोफेसर बनायईं हिकिड़ो वीचारो कमज़ोर हो सो पढ़ी न सघियो वो वनी मौलवी छो पी जी इजाजत का सवाल असां मुसलमाननि जो उसूल हूंदो आहे जेको न पढ़ी सघे या अंधो हुजे मंडो हुजे छॾीस मदरसे में मुसलमान हो दीन जो कदर कयो उनके 5 पुट हा इंजीनियर भी बनायई डॉक्टर भी बनायई वकील भी बनायई प्रोफेसर भी बनायई पंजो वीचारो थोड़ो कमजोर हो उन वीचारे चयो बाबा हाणे ॿियो नथो पढ़ी सघां भला मदरसो पढ़ां पी राज़ी कोन हो पर वियो सुभान अल्लाह भाई अरसा दराज का को इंजीनियरी पढ़ने वारो इंजीनियर बनजी वियो डॉक्टरी पढ़ने वारो डॉक्टर बनजी वियो वकालत पढ़ने वारो वकील बनजी वियो प्रोफेसर पढ़ने वारो लेक्चरार प्रोफेसर बनजी वियो वो भाई भी अची कुराड़ो थियो कुराड़े अचण खां बाद में हू जेको मौलवी थियण वारो हो वो भी मौलवी थी आयो इंजीनियर पंहिंजो कमाए कमाए अलग घर वठी वेही रहियो डॉक्टर कमाए कमाए पंहिंजो अलग घर वठी वेही रहियो वकील पंहिंजो कमाए कमाए अलग घर वठी वेही रहियो प्रोफेसर साहब पगारूं वठी वठी अलग घर करे वठी वेही रहियो पे खे पंहिंजे घर में केरु अचण न पियो ॾे मौलवी साहब वीचारो आलिमे दीन मस्जिद जे पासे में वेठो वा अल्लाह अल्लाह करे थो पंहिंजे अब्बे अम्मा खे पाण सां गॾु रहायईं पंहिंजे अब्बे अम्मा जी ख़िदमत करे थो अरसे दराज खां बाद में उनजो दोस्त आयो अची पुछई सदा तूं हाल अहवाल ॿुधाए तो पंहिंजे बच्चन खे कहिड़ी तालीम ॾिनी आहे छो पढ़ायो अथई चवंदा हिकिड़े खे लेक्चरार कयो आहे हिकिड़े खे वकील बनायो आहे हिकिड़े खे इंजीनियर बनायो आहे हिकिड़े खे डॉक्टर बनायो आहे चवंदा इहे त 4 छा तोखे पुट त 5 हुआ चवंदा हाओ पंजो पुट मौलवी थियो आहे चए पोइ मौलवीअ खे घर में कीअं रहायो अथई कढी छॾीस घर मां इनके छा लाइ रहायो अथई अखियुनि मां अंजूं हलियूं आयूं अदा मां ग़लति हुयुसि इंजीनियरी पढ़ण वारो इंजीनियर थियो मां बाबे जी इज्जत कोन सुञातई मूंखे घर मां कढी छॾियईं प्रोफेसर साहब प्रोफेसर थियो मुंहिंजी इज्जत खे कोन सुञातई घर मां कढी छॾियईं वकील साहब वकालत पूरी करे वकील थियो उन मूंखे घर मां कढी छॾियो पाण सां गॾु कोन रहायईं डॉक्टर डॉक्टरी पढ़ी डॉक्टर बनियो उन बि पंहिंजा अलॻि घर ठाहिया मूंखे घर में कोन छॾियईं मुंहिंजो हिकिड़ो पुट त आहे जेको मां राज़ी बि कोन हुउसि चोरी चोरी वञी पढ़ियो हो पर मौलवी थियो आलिम थियो हींअर बि मुंहिंजी ख़िदमत उहो थो करे मूंखे पंहिंजे घर में उहो रहायो वेठो आहे हू पुट त मूंखे घर में अचण बि कोन था ॾियनि उहो अदा तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ फरमाई हुई रब्बि जअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब इब्राहिम अलैहिस्सलाम या दुआ कई हुई मौला मुखे नमाज कायम करण वारो फरमाए मुझे बच्चन के भी नमाजी बनाए नमाजी बनाने का बाद में दुआ तो करे साईं मौला मां दुआ तो कया मुझी दुआ के मकबूल है मंजूर फरमा दुआ केड़ी रब्बना इग़फिरली व लिवालिदैया व लिल बख्शिश फरमा असांजी बख्शिश फरमा असांजे वालिदैन जी बख्शिश फरमा आखिरत जे ॾींहं ताईं क़यामत जे ॾींहं ताईं मौलाए पाक जेके भी मोमिन ईंदा उन्हनि सभिनि जी बख्शिश फरमाए नमाजी बनजो पंहिंजे बच्चन खे नमाज सेखारियो पंहिंजे बच्चन खे दीनी तालीम सेखारियो आई पो पंहिंजे बच्चन जी तरबियत कयो बच्चो तव्हांजो भले केॾी भी आला तालीम हासिल करे छो न अचे पर तव्हांजी बख्शिश जो ज़रियो कोन बणजंदो तव्हांजी बख्शिश जो ज़रियो तॾहिं बणजंदो जॾहिं हुनजी दीनी तालीम ऐं तरबियत हूंदी इब्राहिम अलैहिस्सलाम तॾहिं बच्चन जे लाइ दुआ के मौला इन्हनि खे नमाज़ी बनाए अलहासिल
नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस सा इज़ा मातल इंसान इनक़ता अमलुहु, जरा इंसान मरी वेंदो आहे उन जा अमल कटिजी वेंदा आहिनि, अमल रुकजी वेंदा आहिनि। नमाज़ूं पढ़ंदो, नमाज़ूं बंदि थी वियूं, रोज़ा रखंदो, रोज़ा बंदि थी विया, उम्रे ते वेंदो हो, उम्रे ते न वञी सघंदो, हज पढ़ंदो, हज ते न वञी सघंदो, छो जो गुज़ारे वियो आहे। ख़ैर ख़ैरातूं कंदो हो, ख़ैर ख़ैरातूं न करे सघंदो, अल्लाह जी इबादत जेका कंदो हाणे न करे सघंदो, छो जो अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो अमल ख़त्म, नेकी रुकजी वई, इल्ला सलास, मगर टे कम अहिड़ा आहिनि के रुकजंदा नाहिनि। टे कम माण्हू भले मरी वञे पर उहे रुकजंदा न आहिनि। उहे सवाब जा कम, सवाब जारी रहंदो आहे उनजो। सदक़तुन जारिया, अहिड़ो कम जेको सदक़े जारिया हुजे। कंहिं माण्हू मस्जिद बनाई हुजे, कंहिं माण्हू मदरसो बनायो हुजे, कंहिं माण्हू खूह खोटायो हुजे, कंहिं माण्हू रस्ते ते वण पोखियो हुजे, बैठक बनराई हुजे, कंहिं माण्हू फलाह बाबूर जे लाइ को इदारो ठाहियो हुजे, कंहिं माण्हू मदरसे में क़ुरान पाक सिपारा या कोई इस्लामी किताब वठी न हुजनि, ये सदक़े जारिया में आहिनि। सदक़े जारिया जेसि ताईं हू कमु हलंदो पियो, हू शइ हलंदी, इदारो हलंदो, मदरसो मस्जिद हलंदी, तेसि ताईं हू भले मरी वियो आहे। माण्हू मदरसे में ॿार पढ़ंदा, मस्जिद में नमाज़ पढ़ंदा, दीनी किताब पढ़ंदा, क़ुरान जो विर्द कंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, उनजो सवाब उन मैयत खे पियो थींदो। इहो अमल मरी वञण खां पोइ बि क़ुरान हींअर पंहिंजी ज़िंदगी में वठी ॾियो, दीनी किताब वठी ॾियो, मस्जिद ठाराए छॾियो, मदरसे में ख़िदमत कयो। अलाह असांखे हयाती ॾे, मरी वेंदासीं, जेसि ताईं उहो इदारो हलंदो तेसि ताईं सवाब पियो हलंदो। खूह खोटाए छॾियो, बोर लॻाए छॾियो, जेसि ताईं हलंदो, माण्हू भले मरी वञे, सवाब हुनखे पियो थींदो। अलासिल ॿिए नंबर ते आहे इल्मुन नाफ़िउन युंतफ़िउ बिहा। ॿिए नंबर ते हू इल्म जेको नफ़े वारो हुजे, जंहिंखां माण्हू नफ़ो हासिल कंदा हुजनि। इल्म सभु सुठो आहे, ईअं कोन्हे त डॉक्टर या इंजीनियर या प्रोफेसर या वकील इल्म ख़राबु आहे, न, इल्म सुठो आहे, इल्म हासिल कयो, पर हुन सां गॾोगॾु पंहिंजे बच्चनि खे दीनी तालीम जे तरफ़ तवजो ॾियारियो। दीनी तालीम हूंदसि, उनखे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, ख़ुदा जी मोहबत हूंदी, ऐं उन सां गॾोगॾु हुनखे दीनी तालीमात जे हवाले सां ख़बर हूंदी कि अबे अम्मा जी कीअं ख़िदमत कबी आहे, अबे अम्मा खे कीअं संभालबो आहे, कंहिंखे ईसाले सवाब कीअं कबो आहे, त उहो पंहिंजे उन्हनि मनसबनि सां गॾोगॾु दीनी तालीम मां अगरि वाक़िफ़ हूंदो त हू तव्हांजे लाइ बाइस निजात बणजंदो। इल्मुन नाफ़िउन युंतफ़िउ बिहा, अहिड़ो इल्म जंहिंसां नफ़े वारो इल्म हुजे, जंहिंसां मख़लूक नफ़ो खणे। इहो इल्म दुनियादारी वारो बि आहे, इनकार कोन्हे, पर असल में इहो दीनी इल्म आहे। दीनी इल्म आहे। कई प्रोफेसर आहिनि, कई लेक्चरार आहिनि, PhD करे वेठा आहिनि, पर ईअं कोन्हे कि हर PhD या हर MA वारे जो शागिर्द भी MA करे वेठो हुजे, हर PhD वारे जो शागिर्द PhD करे वेठो हुजे, पर अल्लाह जे दीन जो आलिम अहिड़ो हूंदो आहे जेको उन वटि पढ़ंदो आहे उनखे पाण जहिड़ो आलिम बनाईंदो आहे। कई हाफ़िज़ पाण जहिड़ा शागिर्द हाफ़िज़ बनायो वेठा आहिनि। दोस्तो, इल्म नाफ़े इहो आहे, होॾां ABC खां वठी करे MA ताईं पढ़े, क़बर वारे जी निजात कान्हे। मौलवी वटि पढ़ण वारो सिर्फ़ कुल वल्लाह पढ़े, उन जी मैयत जी क़बर वारे जी निजात थी वेंदी आहे। इल्मुन नाफ़िउ युंतफ़िउ बिहा। पहिरें नंबर ते सदक़े जारिया कोन रुकजंदो आहे, ॿिए नंबर ते इल्म नाफ़े कोन रुकजंदो आहे।
साईं अली अकबर साहब इल्म पढ़ियो, कुरान पढ़ियई, ये पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ाईंदा, वरी उन जा शागिर्द ॿियनि खे पढ़ाईंदा, वरी उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, वरी उहे ॿियनि खे पढ़ाईंदा। क़यामत ताईं इहो तसलसल, इहो सिलसिलो जारी रहंदो क़यामत ताईं। इहो सवाब साईं अली अकबर खे मिलंदो रहंदो। दुनिया में या त साईं अली अकबर जे खाते में इहो सवाब लिखजंदो वेंदो। अल्लाह साईं खे लंबी ज़िंदगी अता फरमाए, मरण मेणो नाहे, अगर मरी वेंदो त उनखे सवाब क़यामत ताईं पियो थींदो। जेसि ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो तेसि ताईं आलिम खे, हाफ़िज़ खे, मौलवीअ खे सवाब पियो थींदो। हिकिड़ो माण्हू हो, अल्लामा इमाम सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे नुज़हतुल मजालिस में। हिकिड़ो माण्हू हो, वीचारो बीमार हो, उनजी घरवारी नई नई शादी कई ऐं घरवारी हमल से ही, पेट से ही वसियत कई, मां बीमार थियो, बीमार आहियां, मरी पवां त मुंहिंजे बच्चे खे मदरसे में दीनी तालीम ॾिजो। खुदा जी कुदरत ही वीचारो बीमारी में गुज़ारे वियो। बच्चो अञा पेट में हो, महीना पूरा थिया, ॿार ॼाओ। पोइ हुनजी वीचारी अम्मा हुनखे संभालींदी रही, 5-7 सालनि जो थियो। हू जेको बीमार हो न वीचारो हुयो गुनहगार, वीचारो गुनहगार हो, बदकार हो, गुनहगार हो। वीचारे जे आमाल नामे में का नेकी हुई कान। वसियत कई त मां त गुनहगार आहियां, मुंहिंजो बच्चो त मन नेकोकार थी पए, मदरसे में पढ़ाइजोसि। पोइ बच्चो ॼाओ, 5 साल अम्मा साण 7 साल हुनजी ख़िदमत कंदी रही। पोइ हुनखे मदरसे में मोकिलियईं। अल्लामा इमाम अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह लिखनि था कि हुनजो बच्चो वियो मदरसे में पढ़ण। पहिरें ॾींहुं ई कारी साहब, मौलवी साहब, हाफिज साहब उनखे पढ़ायो। चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बच्चे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी। नंढो ॿार हो, याद न पई थिएसि, पढ़ण न पई अचेसि। उस्ताद उनखे सेखारींदो रहियो, पढ़ाईंदो रहियो, याद कराईंदो रहियो। बच्चे खे चईं, बच्चा इहो याद कर, सुभाणे पुछंदो साईं। नंढो ॿार हो, अञा अलिफ बा ता सा कोन पढ़ियईं, सिर्फ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ियईं। बच्चो हलियो वियो घर। रात जो उन ॻोठ जो नेक माण्हू, साले माण्हू, आबिद माण्हू, ज़ाहिद माण्हू ख्वाब तो ॾिसे कि फलाणो ॻोठ वारो जन्नत में वेठो आ। पुछई, सदा तूं जन्नत में कीअं आयो ही, कॾहिं खां आयो आहीं? चई, अदा मां वॾो गुनहगार हुयुसि, बदकार हुयुसि, मुंहिंजे बदअमालनि जी तोखे बि ख़बर हूंदी, सॼे ॻोठ वारनि खे ख़बर हुई। मां जीअं मरी वियो जनम जी बाहि में सड़ियोसि पे, पर मां वसियत कई हुई पंहिंजी घरवारीअ खे, जेको तुंहिंजे पेट में ॿार आ उनखे मदरसे में पढ़ाइजांइ। मां इहा वसियत कई, मुंहिंजी घरवारीअ खे पुटु ॼाओ। 5 साल हुनजी ख़िदमत कई या 7 साल हुनजी ख़िदमत कई। वॾो थियो, हुनखे मदरसे में छॾियईं। यको जनम जी बाहि में सड़ियोसि पे। अॼु मुंहिंजे पुट खे मुंहिंजी घरवारीअ मदरसे मोकिलियो हो। मदरसे में मौलवी साहब, कारी साहब, हाफिज साहब उनखे पढ़ायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, फरिश्तो वञो, पहिरियां त उन ते जनम जो अज़ाब पे कयो, उनखे तख़्ती पे कई, अज़ाब पे ॾिनो, उनखे मुसीबत में विधो हुयो। पर अॼु जल्दी जल्दी वञो, अॼु उनजे बदअमालनि खे न ॾिसो, अॼु उनखे जन्नत में जॻाइजो। छो जो उनजो नंढड़ो बच्चो मुंहिंजे लाइ थो चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजो उनजो बच्चो मूंखे रहमान ऐं रहीम सॾे थो, मूंखे रहमान ऐं रहीम सॾे, ऐं मां उनखे अज़ाब ॾींदो रहा, इहो मुंहिंजे शान जे लाइक़ न आहे। तो दोस्तों, पंहिंजे बच्चन जी तरबियत कयो, नमाज़ूं पढ़ो, पंहिंजे दीने मतीन ते हलो, पंहिंजे बच्चन खे नमाज़न पढ़ण जी कोशिश करायो।
आखिर में आहे सुम्मा यदउ वलदुन सालिह सुम्मा यदउ लहू, नेक बच्चो छॾण भी बाइस सवाब आहे जेको उन जे लाइ बख्श जी दुआ कंदो रहे। दोस्तों पंहिंजे बच्चन की तरबियत कयो, उन्हनि खे दीनी तालीम ॾियो, पाण भी नमाज़ूं पढ़ो, पंहिंजे वालिदैन जे लाइ पंहिंजनि अज़ीज़न करीबन जे लाइ दुआऊं कयो। दोस्तों ये दुआऊं वरी रहमत ऐं बाइस बरकत जो बाइस